अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां गॾु मां आहियां हिरा अब्बासी। कराची में मौल हालत में अस्पताल आंदड़ टिकटॉकर जी सस जो बयान अची वियो। कराची जे जिना अस्पताल में मौल हालत में आंदड़ टिकटॉकर आयशा जी सस जो चवण आहे त नुंहुं राति सालगिरह जी दावत जो ॿुधाए हली वई हुई। उन खां पोइ छा थियो ख़बर नाहे। हिन चयो त वीडियो में नज़र ईंदड़ मर्द ऐं औरत खे नथी सुञाणा। 2 साल अॻु मुंहिंजे पुट जी शादी थी हुई। मरहूमा जी सस जो वधीक चवण हो त मुंहिंजो पुट नशे जो आदी ऐं ड्राइवर आहे। आयशा जो तालुक़ रहीम यार ख़ान सां हो। ॿिए पासे ज़रियनि जो चवण आहे त जंहिं गाॾी किराए ते वरिती, इम्कानी तौर ते इहो ई शख़्स छोकिरीअ जो लाश अस्पताल छॾे वियो। गुलिस्तान जौहर जो रहवासी जुमन छोकिरीअ खे कुझु महीननि खां पार्टियुनि में मोकिलींदो हो। पुलिस ज़रियनि जो चवण आहे त गुलिस्तान जौहर जे रहवासी जुमन जी ॻोल्हा जारी आहे। जंहिं बंगले में पार्टी थी, उन जे मालिक 7 साल अॻु घर किराए ते ॾिनो हो। आयशा जी सस बि सर्दखाने आई, पर पुलिस सां राब्तो न कयो। पुलिस जो चवण आहे त आयशा जे वारिसनि जे कराची पहुचण बाद कानूनी कार्रवाई कई वेंदी। छोकिरीअ जो लाश अस्पताल छॾे फरार थींदड़ मर्द ऐं औरत जी ॻोल्हा जारी आहे।